नाज़रीन, टंडे जाम में बरसात खां अॻु ई म्यूनिसिपल अमले जी पत औखी थी वई। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गंदो पाणी बीठल हुअण सबबि शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। तफ़सील ॾिसूं था अज़हर लोची जी हिन रिपोर्ट में। टंडो जाम शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात पवण खां अॻु ई म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली सबबि टंडे जाम शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गंदो पाणी बीहण करे टंडो जाम शहर तलाह जो ॾेख ॾियण लॻो आहे। टंडो जाम में पब्लिक हेल्थ खातो ऐं म्यूनिसिपल जी मिली भगत सां टंडो जाम शहर जे पाकिस्तानी चौक, अलमदीना सोसाइटी, रुस्तम शहीद रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में गंदो पाणी बीहण करे शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन मौके ते शहरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सर ये बल्दिया वालों की सर मेहरबानी है हमारे पास। ये कल से 24 घंटे हो गए पानी यहाँ खड़ा हुआ है और शहर की सबसे बड़ी मस्जिद इसी रोड पे है, 4 बैंक इस रोड पे है, बल्दिया का ऑफिस इस रोड पे है, लेकिन जो है ना ये हर महीने यही कहानी होती है, 2-2 दिन पानी यहाँ खड़ा रहता है। बदबू इतनी है, आप खुद खड़े होकर देखें कितनी बदबू है यहाँ पे। गाड़ी आ रही है यहाँ, पानी देखो कितने ऊपर तक पानी आता है, यहाँ पे खड़ा होना मुश्किल हो जाता है। घना साल के साल थिया पानी ईंदो आहे त बि ईंदो आहे, तो सफ़ाई वारो कान्हे, गरीब माण्हू काॾे रोज़ी कयूं था, बचनि जी नथा कनि, बच्चा बुख पिया मरनि। असांजे तव्हांजे कोशिशि कयो त हिन गटर ठहनि, रोड ठहे, गरीब रोज़ी कनि, बच्चा खाइनि। कल खां वेठो आहे, ईंदे रोज़ भरियो पियो हूंदो आहे, वरी नाअहल इंतिज़ामिया आहे, रोज़ पाणी किथे हुते भरियो पियो आहे, हिते भरियो पियो आहे, घरनि में पाणी हर जॻह, गाॾी गॾे थी न किने पाणी सां। कलाक खां वठी मंझंदि खां वठी बीठो आहे त केरु चवण वारो आहे कोन, सफ़ाई साफ़ करे कोन थो, मच्छर जीत बीत थियनि था, कोई स्प्रे वारो बि कोन्हे, पर पाणी त निकाल थिए न भाउ, पानी निकाल वारो केरु कोन्हे। हिते गाॾियुनि असां संग चढ़ी था वञनि, के सवारी आहे कान, गटर फुल था थियण अलाए छा पोइ अलाए जमादारनि खे पैसा नथा, पघारूं नथियूं मिलण, अलाए छा मसइलो आहे। पोइ ईद वारे ॾींहुं बि चंड रात वारे ॾींहुं इहो मसइलो थींदो, गटर बंदि लॻा पिया हूंदा। सिंध हुकूमत ऐं ॿियनि इदारनि खे घुर्जे त टंडे जाम जी म्यूनिसिपल कमेटी ख़िलाफ़ फौरी तौर कार्रवाई करे टंडे जाम शहर में गंदगी पाणी सबबि पैदा थींदड़ बीमारियुनि खे ख़त्म करे खेसि टंडे जाम जे शहरनि खे सुख जी ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे। कैमरामैन गुलाम मुर्तज़ा मंगसी सां गॾु अज़हर लोची, आवाज़ टीवी न्यूज़, टंडो जाम।